डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब सोमवार मुल्क वांगुर सांगड़ में पिण बचाव जो ॾिहाड़ो इंतहाई जोश व ख़रोश सां मल्हायो वियो। स्कूलनि कॉलेजनि ऐं सिविल सोसाइटी पारां रैलियूं कढी पाक फ़ौज जी जुरत बहादुरी ऐं पेशावराना कारकर्दगी बाबति नई नस्ल खे मालूमात फराहम कई। बचाव जे ॾिहाड़े जी मुख्य रैली ज़िले इंतज़ामिया पारां म्यूनिसिपल कमेटी ऑफिस खां प्रेस क्लब चौक ताईं एडिशनल डिप्टी कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफीक अहमद आरीसर जी अॻवानी में निकिती, जंहिंमें सियासी समाजी सिविल सोसाइटी ऐं शागिर्दनि जे वॾे अंग शिरकत कई, जिन्हनि पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जे फिलंग शगाफ नारनि फ़िज़ा गूंजी वई। उन्हीअ मौक़े ते एडिशनल कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई ख़िताब कंदे चयो त 6 सेप्टेम्बर 1965 ते पाक फ़ौज पंहिंजी जुरत बहादुरी ऐं पेशावराना हिकमत अमली सां दुश्मन जा इरादा ख़ाक में मिला छॾिया ऐं दुश्मन खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। नौजवान शागिर्दनि खे उहा तारीख़ क़ुर्बानी यादि रखणु घुरिजे जंहिं पाक फ़ौज जी हज़ारे जवाननि पंहिंजी जान जा नज़राना पेश करे मुल्क जो दिफ़ा कयो। उहा सबबु आहे जो असां अॼु उन्हनि जी क़ुर्बानीअ जे करे आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क जा वाली वारिस आहियूं। रैली खे असिस्टेंट कमिश्नर शफीक अहमद आरीसर, एडिशनल डायरेक्टर फॉरेस्ट मुमताज़ मजीदाणो, सिविल सोसाइटी अॻवाननि शहरनि अॻवाननि पिण ख़िताब कयो ऐं 6 सेप्टेम्बर जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत कंदे बचायो ऐं ॾिहाड़ी बाबति पंहिंजा वीचार वंडिया। उन्हीअ मौक़े ते स्कूल कॉलेज ऐं ॿियनि माॻनि ते पाक फ़ौज जे शहीदा जी यादि में ॿूटा पिण पोखिया विया। परफॉर्मेंस ॾींदड़ खे एप्रिसिएशन मिलंदी, अजरक बि पाराईंदासीं, सर्टिफिकेट बि ॾींदासीं ऐं ग़लति या पुअर परफॉर्मर खे असां सज़ा ॾींदासीं। मुंहिंजो वाइदो आहे ऐं वाइदो पियो कयां हिते तव्हां सभिनी जे साम्हूं, जंहिंजी यूसीज़ मां ऑब्ज़र्वेशन्स आयूं स्पेशली मिस्ड एरिया, त हाणे खां ई पंहिंजी वर्किंग शुरू कयो। किथे नई HRMP आई आहे, तव्हांखे त डीपेक थींदे बि महीनो थियो, वर्किंग थी वई हुअणु घुरिजे। किथे नई पॉपुलेशन आई आहे, HRMP आई आहे, तव्हांजी कहिड़ी टीम वीक आहे, कहिड़ो एरिया इंचार्ज वीक आहे, तो इंशाल्लाह दिलो जान से ये काम करेंगे। और हमारा एक ही मकसद है कि कम से कम सांगर जो हमारा ज़िला है वो पोलियो फ्री है अब तक अल्हम्दुलिल्लाह 2014 से लेकर आज तक, और ये पोलियो फ्री ही रहे। और फिर जब एक डिस्ट्रिक्ट के लिए हम काम करेंगे तो फिर ऐसे हर डिस्ट्रिक्ट ऐसे काम करेगा तो पूरा पाकिस्तान इंशाल्लाह पोलियो फ्री होगा। थैंक यू वेरी मच।